फिजिकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु असां क्लास 10 जो सबक 12 पढ़ंदासूं। ॾियारी। अनीता प्रकाश सुभाणे ॾियारी जो वॾो ॾींहुं आहे। प्रकाश अनीता असीं ॾियारी छाजे करे मल्हाईंदा आहियूं। अनीता प्रकाश अॻी ज़माने में श्री रामचंद्र पंहिंजे मुखालिफ़ रावण खे जंग में हारायो हो। हू सोभ हासिल करे पंहिंजी घरवारी सीता सां गॾिजी पंहिंजे मुल्क ॾांहुं मोटियो। जंहिं ॾींहुं पंहिंजे शहर में आयो तंहिं ॾींहुं सभिनी हिंदुअनि पंहिंजा घर सिंगारिया ऐं ॾीया ॿारिया हुआ। असीं सभई इहो ॾिणु मल्हाइण लाइ पंहिंजनि घरनि खे सिंगारींदा आहियूं ऐं ख़ुशियूं कंदा आहियूं। प्रकाश अनीता असांजे घर खे बि दादा चुन जी पहुची ॾियारी आहे। चयाईं थी त ॾियारी जी संबत पिया करियूं। अनीता रोशनी लाइ छा कयो अथो। प्रकाश ठिक जा ॾीया वरिता अथऊं ऐं बतियूं बि ॿारींदासीं। संगीता ऐं मुंहिंजे लाइ दादा नवां कपिड़ा बि ठाहिराया आहिनि। अनीता बसि ॿियो बि कुझु वरितो अथो। प्रकाश अनीता दादा चणगाई तीलियूं ऐं ॾकड़ियूं बि घुरायूं आहिनि। मिठा लड्डू लायूं बि खाईंदासीं ऐं मिठाई बि विरहाईंदासीं। अनीता मिठाई कंहिंखे ॾींदा। प्रकाश दादा चयो थी त मिठाई मिटनि माइटनि ऐं दोस्तनि खे बि ॾींदासीं ऐं पाड़े वारनि मुस्लमाननि खे बि मोकिलींदासीं। अनीता मुस्लमान अव्हांखे छा मोकिलीनि। प्रकाश हाणे जेका मुस्लमाननि जी ईद गुज़री तंहिं ते पाड़े वारनि मुस्लमान ॿाहिरनि असांखे सयूं ऐं मेवो मोकिलियो हो। अनीता तॾहिं चइबो त पाड़े वारनि सां अव्हांजो चङो नातो आहे। प्रकाश हाओ दादा चवंदो आहे त सभई इंसान हिंदू तोड़े मुस्लमान पाण में भाइर आहिनि। असीं त रांदि रूंद बि पाड़े वारनि मुस्लमान छोकिरनि सां खेॾूं। वॾनि ॾींहं ते साणनि गॾिजी घुमूं। अनीता शाबाश पाण में हमेशह खीर खंड थी रहणु खपे। असांजो सबक पूरो थियो। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।